आईटी जे हवाले सां असांखे ॿुधण में अचे पियो त उन जे बजट में इलाही ज़्यादा वाध कई वई आहे, तक़रीबन 3 भेरा। त इन हवाले सां छा सिचुएशन आहे? इस्लामाबाद में हिकिड़ो आईटी जेको हाउस बि तयारु कयो पियो वञे, त इन हवाले सां तव्हां असांखे रिपोर्ट कयो, छा सिचुएशन आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां जेके कमु हले पियो? जी बिल्कुलु। हाणे एपीसीसी जो जेको कल्ह वारो इजलास थियो, उन में 2-3 कंपोनेंट जो मां पहिरियों ज़िक्र कयो, उन जी माना जेको फ्रेमवर्क आहे उनखे फाइनलाइज़ कयो वियो। उन में हिकिड़ो कंपोनेंट वफ़ाक़ी तरक़ियाती बजट जो आहे, जंहिंखे PSDP असां चवंदा आहियूं। ॿियो फ्रेमवर्क आहे सूबाई जेको तरक़ियाती प्लान जो, उन तजवीज़ूं उनखे फाइनलाइज़ कयो वियो। ॿियो जेको पाकिस्तान जी मजमूई तौर ते मुआशी जेका तरक़ी आहे, गिरोथ आहे, उन हवाले सां जेके फिगर आहिनि उन्हनि खे फाइनलाइज़ कयो वियो। हाणे हिननि खे हतमी शक्ल त NSC में काबीना में ॾिनी वेंदी, पर APCC जो कमु तजवीज़नि खे हतमी हिकिड़ी फाइनलाइज़ शक्ल ॾियणी आहे। उहे जेकॾहिं असां पंहिंजे जेके नाज़रीन आहिनि उन सां शेयर कयूं त हाणे जेका नओं माल साल ईंदो 26-27 जो, जंहिंजी शुरूआत 1 जुलाई खां थींदी, उन में जेको वफ़ाक़ी तरक़ियाती बजट आहे, उन जो जेको हुजूम आहे, टोटल अंक अखर आहिनि, तक़रीबन 1126 अरब रुपया उन लाइ मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। उन में वफ़ाक़ जा जेके मनसूबा आहिनि, उन में सूबाई मनसूबा आहिनि जेके वफ़ाक़ जे फंड सां हलनि था सूबनि में। उनमें जेको NHA लाइ तक़रीबन जेके 290 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि, ऐं जेके बलोचिस्तान जा प्रोजेक्ट्स आहिनि उन लाइ 100 अरब रुपया अलॻि सां मुख़्तस कया विया आहिनि। HAK ऐं GB लाइ जेको फंड आहे 153 अरब रुपया रखिया विया आहिनि, ऐं SDGs जेको MNS खे पार्लियामेंट खे जेके फंड मिलनि था हर साल, उन लाइ हिकु दफ़ो ॿीहर 70 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि।